पैगाम सिंध न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर ख़बर शामिल कंदासीं। वगण खां आजिज़ चांडियो जी रिपोर्ट मूजिबि वगण में बोड मुतासिरनि लाइ समाजी अॻुवाननि पारां बॉयज़ प्राइमरी स्कूल में फ्री तिबी कैंप लॻाई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि बोड मुतासिरनि वॾे अंग में शिरकत कई, जिते मलेरिया जी टेस्टूं करे आयल मरीज़नि खे दवाऊं फ़राहम कयूं वयूं। उन सिलसिले में समाजी अॻुवाननि जिब्रान ख़ान कलोड़ो, कामरेड ग़ुलाम हुसैन मुगेरी, ज़ुल्फ़कार वगण, आजिज़ चांडियो, गुलाब वगण ॿुधायो त इलाइक़े में मलेरिया जी वबा फैलिजी रही आहे ऐं मुनाफ़ेख़ोर मेडिकल स्टोर वारनि मलेरिया ऐं बुखार जी दवाऊं गाइब करे छॾियूं आहिनि। उन लाइ असां बोड मुतासिरनि माण्हुनि लाइ फ्री मेडिकल कैंप लॻाई त मिसकीन माण्हू मुफ़्त में इलाज कराए सघनि। जिन मुतासिरनि माण्हुनि वटि खाइण लाइ कुझु न आहे त इलाज किथां कराए सघंदा। सरहदी वारा हिन ॾुखे वक़्त में मजबूर इंसाननि जी ख़िदमत में पंहिंजो किरदारु अदा कनि। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ विज़िट कंदा पैगाम सिंध न्यूज़।